पैरामेडिकल स्टाफ असांजा जायज़ मुतालबा असांजा जायज़ मुतालबा कोट गुलाम पैरामेडिकल स्टाफ जेको है तो पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करे रहियो आहे। हिननि 3 ॾींहंनि जो OPD जे बाइकाट जो ऐलान कयो। हाणे हिननि खां पुछंदासीं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। आज सिंध भर के अंदर हमारा मुकम्मल बाइकाट है। OPD का तालका हॉस्पिटल, PHU, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सब बंद हैं। हमारी सिंध गवर्नमेंट से अपील है, जो हमारा ये लेटर जो कोरोना अलाउंस का जो दिया गया था वो कैंसिल कर दिया गया है। तो हम सिंध गवर्नमेंट से पुरजोर अपील करते हैं कि हमारा लेटर बहाल किया जाए और जो हमारा जो सर्विस स्ट्रक्चर का जो लेटर है वो बहाल किया जाए, वरना नहीं तो हमारा अगला जो लाया वो कराची प्रेस क्लब पर बड़ा एहतजाज होगा। असां पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ के जो एमरजेंसी कोरोना अलाउंस मिलंदो इहो जेको हिकिड़े लेटर ज़रिए बंदि कयो वियो आहे। असां जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करूं त असांजो जेको आहे सो कोरोना रिस्क अलाउंस जेको आहे सो बहाल कयो वञे ऐं असां जेको आहे सो 24 कलाक एमरजेंसी में कमु करियूं था ऐं असांजो हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जारी कयो वञे ऐं असां वटि जेके लोकल बोर्ड जूं डिस्पेंसरियूं आहिनि उन्हनि खे न कोरोना अलाउंस मिले थो न हेल्थ प्रोफेशनल अलाउंस मिले थो। असीं गवर्नमेंट खां मुतालबो त करियूं त उन्हनि खे बि जेको आहे सो हेल्थ प्रोफेशनल अलाउंस कोरोना अलाउंस ॾिनो वञे ऐं उन्हनि जूं पघारूं ऑनलाइन कयूं वञनि जेके अञा ताईं चेयरमैन आहिनि ऐं DC जे आसिरे हेठि आहिनि। ऐं असां पंहिंजे मुतालबनि लाइ एहतजाज करियूं था। सिंध हेल्थ डिपार्टमेंट जो पघारूं पंजाब हेल्थ डिपार्टमेंट जे पघारनि जे बराबरि कयूं वञनि। नाज़रीन जी कोट गुलाम जे पैरामेडिकल स्टाफ जे मुलाज़मनि जूं यूनियन जे अॻुवाणनि जूं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांखे जेको रिस्क अलाउंस मिलियो पए उहो गवर्नमेंट बंदि करे छॾियो आहे। फौरी तौर ते असांखे रिस्क अलाउंस ऐं जेके असांजा ॿिया जाइज़ मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में असांजो OPD जो बाइकाट जारी रहंदो। हिननि इहो बि चयो त जेकर असांजा मुतालबा न मञिया विया त असां कराची प्रेस क्लब आॾो बि एहतजाज कंदासीं। कैमरामैन काशिफ भमरे सां गॾु अली गुलाम खोसो, टाइम न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।